जिले आज इंसाफ त अंगस्ते बदन दान करे लाशक आनो शेरान आदर के भी मौत दई छड़ी जे अवाजी इजाजत हो त शाही दरबार जे ॿाहिरां अवांजे अदल व इंसाफ जो सोनो हिंड लड़काए जे आम ऐं ख़ास उनखे वजाए अवांजे अदल व इंसाफ खां हर वक्त मुस्तफीज़ थींदा रहनि। बिल्कुल तोजी तजवीज़ माक़ूल है। असां तोखे वज़ीर इंसाफ जो उहिदो अता कयूं। अवी ज़िले इलाही आहे। अवी पंहिंजे ख़ासि माण्हुनि जी ख़ताउनि जे बावजूद भी उन्हनि खे अताउन करण में देर नालो कंदा। ज़िले इलाही जे अवां जी इजाज़त हुजे त मां हिंद जो बंदोबस्त करे वठां। अवामी फनकार जी क़िबत खेसि शाही किले जे ॿुढे कुड़ में उछला छॾियोसीं ऐं हुन जी भेण सूअ खे पाबंद सलाह सल करे छॾियोसीं। गज़ब खान तोखे अॼु हिक ॿिए माण्हू खे बि पंहिंजे गज़ब जो निशानो बनायो आहे। चाहे हिक बदतमीज़ फनकारा खे शाही दरबार में आणे ख़ास गलती कई आहे। हुज़ूर मौज़ा छावा जो इशारो अमीर मजलिस ख्वाजा सरा शास्ता ज़िम्मा आहे। बिल्कुल तो सही सुञातो आहे। आलिजा रहम के रब्बा ने कभी इंसान आलिजा इन वट सदा ने सभी तरीके है शैतान के ताके माय दुनिया शुरू देख तब कोई वजीर इंसाफ मुलाहिद का भी जोड़ा से वो तो जना का सुनी सजा कुछ करी। आलिजा मुलाहिद का सफा तो उनकी धरती के बला नहीं जी उन्हें क्या खुदा को मगे है। आलिजा अरे दवा के मुझे राणे ताल महल की आलिजा दवा के उनका बेगम तो कैसा आलिजा अमीर मजलिस असांजा फैसला अदल अरे बच्चा दे लकीर होता है। जान की अमान आलिजा दवा के बचन की माशा गुलबदन बेगम तो कसम वल्लाह शाइस्ता दिल तू असांजी दुखियल रग ते हथ रखी असांजी पत्थर वारी लकीर जे फैसले के पाणीअ ते लकीर करे छॾियो। असां तोखे जान जी अमान ॾेई छॾीसीं पर हिक ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त अॼु खां पोइ तो इन शाही दरबार जी अमीर मजलिस न रहंदी है। आलिजा तव्हां मुंहिंजी जान बख़्शी मुझे एहसान कयो पर मां इन इश्क में ख्वाजा सां
जेका पेरा कोई रन कोई रन आज इंसाफ जो गेंद दरबार जे ॿाहिरां लॻी चुको आहे। हाणे ॾिसूं त कंहिंखे थी खुटी घणे। घंटो लगो ना है भगो ना है। टिंग 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 सुबह बोलता तेरे माण्हुनि खे मण जो शौक़ु आहे हुनमें कंहिंजो ॾोह त कोन्हे। शायद इन करे आलम पन्ना जी खुशहाल रियासत में माण्हुनि जो पेट भरिजी वियो आहे। फरियादी खे हिकदमि पेश कयो वञे। फरियादी खे शायद शाही दरबार जे आदाबनि जी ख़बर कोन्हे। सजाए ताज़ीम थे तो सिर्फ खुदा जी ज़ात के आए। तव्हां खे खुदा जी सलामती मोकिली पर शायद हवा खे पसंद कोन आई। फरियादी पंहिंजो तारुफ़ कराईंदे फरियाद पेश करे। तव्हां मूंखे सूफ़ी लाकूफ़ी चई सघो था। मां पंहिंजी फरियाद खणी कोन आयो आहियां पर उन्हनि लखनि करोड़नि इंसाननि जी फरियाद खणी आहियां जेके तव्हांजे ज़ुल्म सबबु बेयारो मददगार बणियल आहे। फरियाद खणी आयो आहियां जेके तव्हांजे दीन में बंदा आहिनि। ऐ बादशाह वक्त अवाम जी सुमय तो जागे के जमालियाती बेहसी आए जेका खुदा के सख्त पसंद आए। बिला कूफी तो जी अवामी फनकारनि सां कहिड़ी रिश्तेदारी आहे जेका हिक इंसान जी ॿिए इंसान सां हूंदी आहे। सभु इंसान हिक जहिड़ा न आहिनि हूंदा के ऊंच के नीच के दूर के करीब के बरतर के बदतर न करे फर्क वाज़े कयो वञे। फरमायो आहे साॻी मिटीअ मां ठहियल आहे जेकर में दर्द आहे त हर उन दर्द खे महसूस कंदो आहे। भराई त पोइ इंसान सलाइण जे लाइक़ नाहे। इहो असांजो नज़रियो आहे त हर इंसान खे नस्ल जे बुनियाद ते पाखिजे।
असां तोखे छो त तूं आशिक़ आहीं अवामी फनकारा ऐं असां तूं कुल बदन इन्हीं जे इश्क जो गम साॻियो आहे पर हैसियत हिकु आशिक़ जी जेकॾहिं तूं असांखे इल्तिजा कंदे असां तोखे ॿई फनकार बख़्श करे सघूं बादशाह ने वक्त शहीद खे नाले ॿुधो ओसे परवानो दिल अक्सरान धुंधा उम्र बायत खयाल आयत बकरार एन दौलत सम्मत हम खजलान तुंद इन जो मतलब आहे परवाने वारो सोचे दिल आखिर जी मत के हाथ में तो उम्र गुज़रण खां पोइ यार वेझो थो थिए या सरमदी दौलत हर के जे नसीब में ना आहे ए दरबार ख्याल करा तव्हांखे त ख़बर आहे असांखे 500 घरम आहे ऐं 500 ई हरमनि सां असां इश्क कयो वल्लाह और अञा ताईं नथा पिया और को असांखां वधीक आशिक़ इन दुनिया में मौजूद हरगिज़ न बादशाह वक्त तो शायद भगत कबीर के नाए ॿुधो भगत कबीर फरमाए थो त प्रेम न पड़ी ओपजे प्रेम न हाथ बचाए राजा राजा जय हरजे सी सिधे ले जाए इन जो मतलब आहे प्रेम न वाड़ीअ में तो फुटे दाई हथ ते तो विकामे राजा रैयत जेके खपे सिर ॾेई वठी वञे ये आलमपना गुस्ताख की जी सजा छा आलमपना सजा त हिन लाइ ठही ठुकी पई आहे उहा ई सजा जेका हुसैन बिन मंसूर अल हज्जाज के यानी मसले जिले लाइ पहिरां त हिन जा ये ॿई पेर पोइ ये हथ कटिया वेंदा उन खां पोइ हिन जो ये ॿई अखियूं कढी कंधु कटियो वेंदो बाद में हिनखे साड़े खाक करे दरियाए बुर्द कयो वेंदो मौलायत दादा तो शायद शाह लतीफ के नाए ॿुधो शाह लतीफ फरमाए थो त सूर्य सॾु करे अजकल के जय भाई सदस कर जी तो कण में पैर परे सच्ची आधार धरे पछ जी पोइ क्रीतनो तूफे लगे तो के घुट्टी खेवा मते तो मौत कदो जिन इलाही जी शान में बेअदबी करे तो पार सां मथो टकरायो आहे तोखे तुंहिंजी ग़लतीअ जी सज़ा ज़रूर मिलंदी हा उधर वालियो
दुनिया जी मखलूक के बगैर के जात पात मज़हब हिते बाजी नेमतुल सां नवाज़े थो ये ज़िलज़िला ईंदा शैतान जो पाछो आहे ये खुदा जी खपे ते थियो आराम करे छॾियो आहे ये बादशाह गुरु इहो न विचो त ये दुनिया सां मज़ाफ़ात आहे तव्हांजे बदकिरदारी जी सज़ा तव्हांखे ज़रूर मिलंदी छो त तव्हांजे ज़ुल्म जो पैमानो आहे लबरत थी चुको आहे अरे अरे असांजे बादशाह जी बादशाह तव्हां क़यामत रहंदी हीअ सल्तनत शादो बाद रहंदी बादशाह सलाना बादशाह सलाना ओ खुशामदी हो तव्हां शायद के जहां दीदा शायर जी हीअ मनादी न आहे ॿुधी करक मीर व सब वज़ीर व मूछ दीवान की सोच कने अरकान दौलत मकबरा वीरान कनदा इन जो मतलब ॿुधण चाहियो था जे बादशाह बगड़ कुत्तो वज़ीर ऐं तो वे सभई इन मुल्क खे तबाह ऐं वीरान करे छॾींदा तव्हांजे हूंदे इन मुल्क जे नसीब में बर्बादी ऐं वीरानी लिखियल आहे वज़ीर इंसाफ मुल्ला एतकाब आलम बना गज़ब खान इन गुस्ताख सूफीअ खे यही तो सजा है जो सदन ताईं रात उनखे याद रखी आ हुकूमत उन जी जरूरत न करे सूर्य सड़परे अचल समाज कनखे सूर्य सड़परे ये परेशानी दवाई में गुजरदा तव्हां अदल इंसाफ़ कंदे कंदे थकिजी पिया ऐं अव्हांखे हाणे आराम जी सख़्त ज़रूरत आहे जे इजाज़त हुजे त शाइस्ता दिलि खे हुकुम कजे त पोइ अव्हांजे दिलि जो इहे दिलबुस्तगी जो बंदोबस्त करे जीअं सम्झ में अचे बस असांजी बेकरार दिलि खे एसी ताईं करार जैसी ताईं फुल शायद कादिल के एकदम शाही पैगाम पहुंचाए हाज़िर कयो वञे शाइस्ता दिल तुझे बादशाही दिल बेकरार है बेकरार दिल के करार किसने ये न थे जो सजी शाही दरबार बेकरारी है बेआरामी जो शिकार थे शाइस्ता दिल किथे ईअं न थे जो बागो बाज कबूलगी जे करे
का कमी रहिजी वञे पेश कयो चए कान्हे तकलीफ़ वजीर खजाना दौलत बेग जी आलम बना बाग व बहार के दिल खोले बख्शिश थी वही शाहिस्ता दिल के भी विसारे वही आलम बना खजाने की सूरत हाल कुछ बेहाल है दौलत बेग जी आलम बना असांजी ज़रा नवाज़ी में भी खटाई न घुर्जे आलम बना हुकुम जी तामील थींदी जान बचाए थी लिखायो खबर में आए तो सुभाणे लाए था थी तो एडी पे यकीनी है पोतली छो सूफी के सजा न मिली गिरियाता जो जा हाथ से पैर कपया गया और सिसी धड़क में खाड़ करी गई और केस सारे दुनिया को तो कहो सी ए जो आलम बना जी हुसैन बिन मंसूर अल हलाक सा पर अच्छा रही के मशल जी पई अच्छा ते लाना जान कई वई तवा के पिटियो झोलियो खड़ी पारा का ना भया तो पोए कसब खान जा बेहतरी केड़ा कोड़ा के दावला सुरे मोजा जो रात दी पुस्तरिया जुरत जो मुजारो कयो आहे सुरे मोजा सच तो यो आहे कोड़ा हणदे असां जा हथ थकी पिया पर मानू कोन थकिया इन जो मतलब त माण्हुनि जे मथनि जो फसल तयार थी चुको आहे बस लड़ण जी देर आहे हाँ सही था जो आलम बना हाणे माण्हुनि खे सिखत ॾियणु तमामु ज़रूरी आहे छा हुन बदन बेगम पहुची वई खुजे तुझे चंगी सलाहियतुनि ते चंगू जो हथे खाली मोटी आहे साहिब आलम जॾहिं पंहिंजा हमलो करण लाइ रस्तो न ॾिनो त पोइ तूं उन्हनि ॿिन्ही पागल खे शाही घोड़नि जे सुंपल हेठां पायमाल छो न कयो उहे असांजे खून जे रिश्ते सां चंगू 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 शाही सल्तनत जे इक़्तिदार अॻियां खून जे रिश्तनि जी का अहमियत न हूंदी सब खां पहिरियां
वलीअहद शहजादे जी सिस्सी दरकार तौर करे हिते मोकली वने और उनका पोए बिरादरी नस्बती के अंथो करे शाही दरबार में पेश कयो वने वजीर खजाना दौलत बेग के पेश कयो वने जी आलम बना शाही फौज जे रहल 5 महीननि जे पगार जो बंदोबस्त कयो वने आलम बना शाही खजाने में कुछ भी ना बचो सालार आजम की चयो वञे तो फिलहाल लुट मार से गुजरान करे छा इहा तजवीज़ माक़ूल नाहे चंगू सल्तनत जे माण्हुनि जे घर में तकलीफ़ न आहे छॾी इजाज़त हुजे त पंहिंजे ई दारुल सनत में लुट फुट करे हदफ नुज़ुल करे इजाज़त आहे पर उन खां पोइ फौज सुकून रियासत जे ख़ुब मुख्तियार बानी अमीन उल दौला जो सिर ऐं कुल बदन बेगम जे कदमनि में हुजण घुरिजनि मेरे आगे लेख मां फारिग थी ॿिए हुकुम जी तमील ज़रूर कंदी जवाब छो नथा ॾियो ॻाल्हायो छो नथा आखिर जो चाहे हर सूबे हर परगणे में बगावत थी रही आहे ऐं फर्क़ी बि दारुल यकू खान खे मुंहिंजे तरफ़ां हुकुम ॾिनो वञे सभ खां पहिरियों फर्क़नि सां मुक़ाबिलो करे कंहिं सिकत ॾे ऐं पोइ सूबे परगणे मां बगावत कंदड़नि खे सख़्ती सां कुचले छॾे यकू खान पंहिंजे ई मुल्क जो वक़्त लुटे पूरे पहाड़ खां भॼी हले वियो आहे ऐं बाक़ी फौज गुलामनि सां गॾु आहे ऐं हुनजी हिमायत ई आहे हिन जो मतिलबु त पुरसुकून रियासत खे हासिल करण ऐं कुल बदन अधूरो रहिजी वेंदो न हरगिज़ न इहे नथो थी सघे हाली जा इन खां बि वधीक ख़राब ख़बर मूं वटि आहे जेका ॿुधी ऐं वधीक परेशान थी वियो छा देश महल में भी को बगावत जो ज़लज़लो आयो हा जा खज़ाने जी खोटे ऐं उन खोटे जे करे ऐश मर जी मोट लॻे थो त ऐश मर सके यकू खान सां पाण त रवानो थी वियूं आहिनि न न न अकुल कम करण छॾे ॾिनो आहे असां तोखे तुंहिंजे उहिदे तां फारिग था कयूं मां पाण तुंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण लाइ पेश थियो आहियां जानकार तूं हला भाई मां हलाए थो हाणे असां वधीक कम कोन थो करे सघां जान खान मां पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा थो ॾियां سبحان الله वज़ीर आज़म एतमाद खान दौलत बेग कसम खान ये छा थियो तुंहिंजी अहिड़ी हालत कंहिं कई आहे आशा माण्हुनि में
तव्हां असांजे खिलाफ़ एतिरी त बग़ावत ऐं नफ़रत वधी वई आहे أستغفر الله وأتوب إليه. सल्तनत जे बादशाही जो कंहिं ॿिए को मथे वञण लाइ तयार न आहिनि। गज़ब ख़ान असीं बादशाह आहियूं ऐं हू असांजी परज आहिनि। उन्हनि खे हर हाल में असांजो हुकुम मञणो पवंदो। आलिजा हाणे सिर खां मथे चढ़ी चुको आहे। इन ते जो मुंहिंजी हिन ॻाल्हि ते हमिलो कनि तव्हांखे धिके ॿाहिरि कनि। तव्हां पंहिंजे बचाव जो बंदोबस्त कयो। आलिजा बंदोबस्त कयो। छा गज़ब ख़ान माण्हू इन हद ताईं बग़ावत लाइ तयार थी चुका आहिनि? हा आलिजा तव्हां जल्दी छॾे हलिया वञो। हू माण्हू मुंहिंजे मुंहिंजो इहा असर कयो आहे। तव्हां असांजा कहिड़ो असर कंदा? आलिजा 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 سبحان الله وبحمده. वो मजबूरी में जान या खौफ या वफादारी पर तू असांजे मथां एहसान करे। हे शाहिस्ता जी आलमपना हिकु एहसान तूं ते कर। कहिड़ो एहसान आलमपना? इन खां अॻु जो माण्हू हिते अची मुंहिंजी तज़लील कनि वट मूंखे मारे أستغفر الله. मां ही नथी करे सघां। मां कंहिंखे मारे नथी सघां। कंहिंखे मारे नथी सघां। मारे नथी सघां। سبحان الله. वाकई वाकई दुनिया दौलत सां ॿधल आहे।
जॾहिं जहान खान वटि सभु कुझु हुयो त सभु कुझु अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे हुकुम जा मुंतज़िर हुया। इहो बि न सोचींदा हुआ त मुंहिंजो सॻो भाउ जे लाइ हुकुम मिलियो आहे या भेण लाइ हुकुम मिलियो आहे या मज़लूम लाइ हुकुम मिलियो आहे या इंसानियत लाइ हुकुम मिलियो आहे। कुछ भी न सोचींदा हुआ। मुंहिंजे ई हुकुम ते सभु कुझु करे छॾींदा हुआ, सभु कुझु। ए बादशाह तोखे जेको वणे सो कर, पर हिक ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾ त हाणे हिन धरतीअ तां तुंहिंजे ज़ुल्म जो राज ख़तम थियण वारो आहे। तुंहिंजो ही तख़्त राज सभु कुझु तबाह थी वेंदो, सभु कुझु उजड़ी वेंदो। तू दर बदर खाक बसर थी थे। ला इलाहा इल्लल्लाह छो थी सके ये जे बादशाह भगड़ कुत्तो वज़ीर ऐं को ख़ज़ानची थे त उहे सभई मुल्क खे तबाह ऐं वीरान करे छॾींदा। तव्हांजे हूंदे हिन मुल्क जे नसीब में बर्बादी ऐं वीरानी लिखियल आहे। الله